आसिन नवाक कंदासीं जेका विवाद भरिसां हथियार बंदन कार जे मथां फायरिंग करे हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो आहे। वाक़ियो किथे ऐं कीअं पेश आयो आहे, पुलिस इन में केस दाख़िल कयो आहे। इन तफ़सील मालूम कयो था अब्बास गुल मस्तूई टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अब्बास गुल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ये अफ़सोसनाक जेको वाक़ियो आहे इहो सदर थाणे जी हद सूफ़ी पहलवान फ़कीर भरिसां पेश आयो आहे, जिते हथियारबंदनि पारां कार जे मथां फायरिंग कई वई आहे, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबि हितां जैकबाद रहायशी आहे सैयद पीरल शाह, उहो जेको आहे मौक़े ते ई क़तल थी वियो आहे। वाक़े खां पोइ जवाबदार जेके आहिनि उहे आसानी सां फ़रार थियण में कामयाब थी विया आहिनि। इतला मिलंदे ई पुलिस जेको आहे लाश खणाए अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अस्पताल में मौजूदु मक़तूल जे भाउ मिस्री शाह जो चवणु हो त असांजे पंहिंजे माइटनि जेके सौट आहिनि मजीद शाह, सलेमान शाह, उन्हनि सां असांजी दुश्मनी आहे। उन्हनि ई असांजे भाउ मथां फायरिंग कई आहे, उनखे क़तल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशि करे रहिया आहियूं। जी अब्बास गुल मस्तूई, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।